शहदाद कोट खां गुलज़ार मंचांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मर्कज़ी सेक्रेटरी जनरल होत गाॾी चयो आहे त मुल्क जा हुक्मरान मुल्क खे अॻिते वठी वञण बदिरां पोइ ते धिके रहिया आहिनि। दरिया ते धाड़ो लॻो त सिंध जा 6 करोड़ माण्हू बुख बदहाली जे वर चढ़ी वेंदा, जंहिं करे पंहिंजी बका लाइ सभिनी खे मैदान ते निकिरणो पवंदो। शहदाद कोट प्रेस क्लब में कादिर चन्नो, सूमार मंगरियो, हयात तुनियो, शबीर मक्सी सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन वधीक चयो त हुक्मरान गैर आईनी फ़ैसिले खे करे मुल्क खे कमज़ोर करे रहिया आहिनि, छाकाणि जो सिंध हिन मुल्क जी शहरग आहे त वरी सिंधु दरिया सिंध जी शहरग आहे। सिंधु दरिया खे घुर्बल पाणी न ॾियणु ऐं वरी मथां नवां केनाल अॾण वारो मनसूबो सिंध लाइ इंतिहाई हानिकार आहे। उन सां गॾु सॼी सिंध रुञ बणिजी वेंदी। हुन चयो त सिंधूअ मां केनाल अॾण वारे मनसूबे ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी समेत सिंध जा सान्या हंध मरण घड़ी ताईं एहतजाज जारी रखंदा ऐं कंहिं बि सूरत में सिंधु दरिया ते केनाल क़बूल न कंदासीं। हुन सिंधी अवाम खे अपील कई त हू सिंधी दरिया ते केनाल अॾण वारे एहतजाजनि ऐं सुभाणे शहदाद कोट में कोटू मोटू चौक ते डॉक्टर कादिर मक्सी जे जलसे में भरपूर शिरकत करे केनाल अॾण वारे मनसूबे खे रद्द कनि।